में ॻाल्हि कंदासीं त असद कुरैशी केरु ऐं किथां जो आहे ऐं असद कुरैशीअ जो पहिरियों ड्रामो ऐं पहिरीं फिल्म कहिड़ी रिलीज़ थी ऐं उन खां अलावा असद कुरैशीअ खे एॾी इज़त ऐं एॾी शोहरत कीअं मिली सिंध में दोस्तो, एॾो मक़बूल असद कुरैशी कीअं थियो ऐं उन खां अलावा असद कुरैशीअ खे ड्रामा इंडस्ट्रीअ में वठी अचण वारो कहिड़ो उहो शख़्स हुयो, तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं दोस्तो। असद कुरैशी 1955 में ज़िले शिकारपुर में जनम वरितो। इलाही बश्क जेको आहे सो इलाही बश्क जे घर में, इलाही बश्क कुरैशीअ जे घर में। ऐं उन खां अलावा असद कुरैशीअ जो पहिरीं फिल्म जेको रिलीज़ थियो हुयो उन जो नालो हैदर हुयो ऐं उहा फिल्म 1985 में रिलीज़ थियो हुयो असद कुरैशीअ जो। ऐं असद कुरैशीअ जो हिकिड़ो दोस्त हुयो डायरेक्टर, जंहिं असद कुरैशीअ खे मुतारिफ़ करायो फिल्म जी इंडस्ट्रीअ में ऐं ड्रामा इंडस्ट्रीअ में। दोस्तो जॾहिं पहिरियों जेको आहे सो फिल्म हैदर जॾहिं रिलीज़ थियो असद कुरैशीअ जो, त हैदर फिल्म तमामु घणो मक़बूलियत माणी सिंध में ऐं तमामु घणो ॾिठो वियो सिंध में। ऐं उन खां पोइ जेको आहे सो आहिस्ता आहिस्ता असद कुरैशी बुलंदियुनि ते पुॼंदो वियो। आहिस्ता आहिस्ता उन जूं फिल्मूं रिलीज़ थींदियूं वियूं, जंहिंमें अल्लाह बादशाह, दरिया पार ऐं उन खां अलावा सिंधू बादशाह, अहिड़ियूं खोड़ सारियूं फिल्मूं जेके असद कुरैशीअ जूं रिलीज़ थियूं। असद कुरैशी हिकु पढ़ियलु लिखियलु इंसानु हुयो ऐं असद कुरैशी पाण डायरेक्टर बि थी खोड़ सारियूं फिल्मूं पंहिंजूं पाण बि रिलीज़ कयूं ऐं उन में अदाकारी बि असद कुरैशीअ जी मौजूदु हुई। दोस्तो सिंध में ॿ हिकिड़ा वॾा फ़नकार हुआ जिन्हनि जो नालो तमामु घणो सिंध में मक़बूल हुयो। हिकिड़ो हुयो जलाल चांडियो ऐं ॿिए नंबर ते असद ख़ान कुरैशी हो, जेको ड्रामा इंडस्ट्रीअ में क़दम रखियो त ड्रामा इंडस्ट्री तमामु घणी मक़बूल थी ऐं तमामु घणो जेको आहे सो ड्रामा इंडस्ट्रीअ खे इज़त मिली। ऐं जॾहिं जलाल चांडियो मौसीक़ी जी तरफ़ क़दम रखियो त सिंध जी दुनिया में जलाल चांडियो हिकु पाए जो फ़नकार थी गुज़रियो ऐं हिकु वॾो फ़नकार। त दोस्तो अहिड़े तरीक़े सां असद कुरैशी सिंध में तमामु घणो मक़बूल थियो ऐं असद कुरैशीअ जूं जेके फिल्मूं रिलीज़ थियूं सिंध में उहे बि तमामु घणियूं मक़बूल थियूं। दोस्तो पत्थर दुनिया जेको ड्रामो रिलीज़ थियो उन में बि असद कुरैशीअ जो तमामु हिकु मेन रोल हुयो ऐं असद कुरैशीअ जो तमामु बहितरीनु रोल हुयो उन में। ऐं उन खां अलावा जेको ज़हर ज़िंदगी ड्रामा सीरियल जेको आहे सो रिलीज़ थियो, ज़हर ज़िंदगी जा एपिसोड ई 200 हुआ, लेकिन ड्रामा सीरियल खे मक़बूल ॾिसण करे ऐं तमामु घणो मक़बूल थियो सिंध में। त पोइ जेको आहे सो ज़हर ज़िंदगी ड्रामा सीरियल जा एपिसोड 600 ताईं वञी पुॻा ऐं 600 एपिसोड सिंध में रिलीज़ थी उहे ड्रामा खे ॾेखारियो वियो सिंध में। ऐं सिंध में वाहिद इहो ड्रामा सीरियल हुयो ज़हर ज़िंदगी, जेको तमामु घणो मक़बूल थियो ऐं अॼु ताईं बि माण्हू जेको आहे सो कमेंट्स करे पुछा कंदा आहिनि त अदा ज़हर ज़िंदगीअ जा ॿिया एपिसोड बि ईंदा या न ईंदा। दोस्तो हिन वक़्तु ज़हर ज़िंदगी ड्रामा सीरियल जी जाइ ते ॿिया खोड़ सारा ड्रामा अची चुका आहिनि ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामा सीरियल जो जेको डायरेक्टर हुयो उहो बि जेको आहे सो हिन जेको आहे सो फील्ड खे छॾे करे अज़ीज़ सांगी हिन वक़्तु मौजूदु कोन्हे को हिते ऐं पंहिंजा ज़ाती मसइलनि जे करे अज़ीज़ सांगी जेको आहे हिन वक़्तु रूपोश आहे। जे अगरि अज़ीज़ सांगी रूपोश न हुजे हा त इन ज़हर ज़िंदगी ड्रामा सीरियल जा 200 वधीक बि एपिसोड तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। लेकिन अज़ीज़ सांगी हिकु बहितरीनु डायरेक्टर हुयो ऐं असद कुरैशीअ सां गॾोगॾु